मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो जे समाजी वर्कर काशिफ मामण चयो त मां तालका अस्पताल मोरो अंदर डॉक्टर जी ड्यूटी दौरान वॉलंटियर तौर बिना लालच ऐं लोभ जे कम कंदो आहियां ऐं ब्लड प्रेशर चेक कंदो आहियां। तालका अस्पताल मोरो में काफ़ी अहिड़ा ॿिया बि वॉलंटियर तौर कम कनि था ऐं पैसा वठी ॿियनि जूं ड्यूटियूं कनि था। छा उहो डॉक्टर मोहम्मद यासीन बिलाल खे नज़र नथो अचे? राति डॉक्टर यासीन बिलाल नशे जी हालत में तालका अस्पताल मोरो अची मूंखे गले मां वठी करे मूंखे गार गन करण लॻो। ड्यूटी ते मौजूद डॉक्टर नोमान डायरी सां पिणु बदतमीज़ी कई आहे। ही डॉक्टर आहे या बदमाश आहे जो तालका अस्पताल मोरो जे अंदर सभिनीनि जे साम्हूं गुथा अल्फाज़ इस्तेमाल पियो करे। तालका अस्पताल मोरो जे अमले ऐं उते मौजूद मरीज़नि तमाशो पए ॾिठो जॾहिं डॉक्टर नदीम लांघा जो वॾो भाउ फ़हीम लांघा पंहिंजो ब्लड प्रेशर चेक करण जे लाइ आयो ऐं उन डॉक्टर खां अहिड़े रवैये जो पुछियो त उन ते गरम थी वियो ऐं खेसि धिका ॾियणु लॻो। असां मोहतरम जौलसन अंजार साहब खे अपील कंदासीं त इंक्वायरी कई वञे। काशिफ मामण वधीक थियो त जेके पंहिंजा मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि जी एम्बुलेंस जो पेट्रोल बि अरेंज करे थो। जेका बजट ऐं मेडिसिन अचे थी उन जी ख़बर ही कान्हे का। पोइ ग़रीब अवाम खे ख़ाली सिरिंज बि नथी मिले। ही एतिरी करप्शन करे थो। असां हेल्थ जे सेक्रेटरी ऐं डीजी हेल्थ खां मुतालबो कयूं था त हिन वाक़िए जो नोटिस वरितो वञे त असां यासीन बिलाल जी ऑफिस जो घेराव कंदासीं।